मर्द जी इब्तिदा औरत खां है, औरत सही त मर्द भी सही। जेकॾहिं औरत में टेड़ अची वियो त उनजो असर पूरे ख़ानदान ते पवंदो। इन जे करे हज़रत उमर फरमायो, औलाद जो पहिरें नंबर ते पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे, जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। ॿिए नंबर ते हज़रत उमर फरमायो, औलाद जो पीउ मां ते हक़ आहे त बच्चो ॼमे त हुनजो नालो भलो रखोसि, इस्लामी नालो। अब्दुल्ला, अब्दुल रहमान, अब्दुल रऊफ, अब्दुल रज़ाक, अब्दुल समद, अब्दुल हफीज, अब्दुल मुजीब, भला नाला आहे। मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, मुज़म्मिल, मुदस्सिर, नबी ज़ैनो नालो। छो त नाले जो बि 40-50 असर थींदो आहे। मां नथो चवां, मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद। पोइ जंहिंजो बि नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक जी मौला सां हाज़िर आहियूं। अल्लाह साईं फरमाईंदो, मां त पंहिंजे सुहिणे नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाबु ॾिनो? बाना चवंदा, या अल्लाह असांजो नालो बि मोहम्मद आहे, असां सम्झोसीं शायदि असांखे सॾु आहे। नबी साईं फरमायो, अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो, तव्हांजो नालो बि मोहम्मद आहे त लॻो मुंहिंजे सुहिणे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके बि अॼु माफ़ी। नालो त आदम बि रब खे प्यारो हो, पर असांखे हुकुम थियो त मुंड में मोहम्मद आदम मिलायो। नूह बि रब खे प्यारो हो, पर असांखे हुकुम थियो त नूह जे मुंड में मोहम्मद नूह, इदरीस जे मुंड में मोहम्मद इदरीस, मूसा जे मुंड में मोहम्मद मूसा, ईसा जे मुंड में मोहम्मद ईसा। जेको बि नालो रखो मुंड में मोहम्मद मिलायो, मने न मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले जे निस्बत जे करे क़यामत जे ॾींहुं बची वञे। टे नंबर ते हज़रत उमर फरमायो, औलाद जो पीउ मां ते हक़ आहे त जंहिं महिल सम्झ सां थिए त हुनखे तालीम क़ुरान जी ॾियो। तालीम इहा आहे, अंग्रेज़ी तालीम न आहे। अंग्रेज़ी हिकिड़ो फन आहे, हिकिड़ी लुगत आहे, हिकिड़ी ॿोली आहे। हितां जो कोई ईंदड़ बर्तानिया वञी टैक्सी हलाए, उते जो इंग्लिश ॻाल्हाए त हुनखे आलिम चवंदो। अंग्रेज़ी पढ़णु हिकिड़ो पेट पालण जो हुनर आहे। जीअं दर्जा पे हिकिड़ो हुनर आहे, ऐं ॿिए वारा फरमाईंदा, जीअं लोहार को धंधो हिकिड़ो हुनर आहे, सोनार को धंधो हिकिड़ो हुनर आहे, तिजारत ऐं वापार बि हिकिड़ो हुनर आहे, हारपो बि हिकिड़ो हुनर आहे, मालाइब बि हिकिड़ो हुनर आहे। ईअं अंग्रेज़ी पढ़णु बि पेट पालण जो हिकिड़ो हुनर अथव। तालीम हुनखे चइबो आहे जंहिंसां हलाल ऐं हराम जो पतो पवे। तालीम हुनखे चइबो आहे जंहिंसां जाइज़ ऐं नाजाइज़ जो पतो पवे। तालीम हुनखे चइबो आहे जेका बाने खे रब सां मिलाए, उहा तालीम अथव क़ुरान वारी। कल्ला इन्नहा तज़किरा, ख़बरदार तालीमी किताब क़ुरान अथव। फमन शाअ ज़करह फी सूफ़िन मुकर्रमतिन मरफ़ूअतिन मुतहहरह बिअयदी सफ़रतिन किरामिन बररह। छा मक़ाम आहे इन क़ुरान मजीद जो? हदीस में अचे थो, जॾहिं जिब्रील क़ुरान मजीद खणी ईंदो त 70,000 फ़रिश्ता जिब्रील सां गॾु ईंदा। इन क़ुरान मजीद खे खणी अचण वारा बि इज़त वारा, इन क़ुरान मजीद खे लिखण वारा कातिब बि वॾी इज़त वारा। जेकर तव्हां चाहियो था त असांजा बच्चा तालीम याफ़्ता थियनि, क़ुरान पढ़नि। स्कूलनि ऐं कॉलेजनि में असांजा बच्चा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा।
जज थींदा, काज़ी थींदा, SP थींदा, DC थींदा, गवर्नर थींदा, वज़ीर थींदा, जनरल थींदा। कुरान तो फरमा तालीम याफ़्ता हुआ जंहिं वटि कुरान वारी तालीम आहे। बाबा डॉक्टर त हिंदू भी थियनि पिया, भील कोली में ग्वार मारे चा भी डॉक्टर थियनि पिया। इंजीनियर त यहूदी ईसाई भील भी थियनि था। SP DC जनरल कर्नल कोन था थियनि पिया। डॉक्टर थियण को कमाल आहे। कमाल इन में आहे जो 30 सिपारा इन मासूम बच्चे जे सीने में रब महफूज़ करे न। स्कूलनि ऐं कॉलेजनि में असांजे औलाद खे जेका दौलत मिलंदी उहा पुट ई खसींदनि। बाबा बंगला ठाराईंदा आहिनि, ज़मीनूं वठंदा, प्लाट, दुकान, ॿाहिरि मुल्क ईंदा, पैसा कमाईंदा, बैंक बैलेंस, इहो ई मक़सदु आहे। तव्हां भली वञो स्कूलनि कॉलेजनि में उन्हनि खां पुछा कयो शागिर्दनि खां तव्हां छा कंदव, तव्हांजो मक़सदु छा आहे? सभु चवंदा असां डॉक्टर थींदासीं, इंजीनियर थींदासीं, पायलट थींदासीं। कल्ह हिकिड़ो दोस्त हुयो पठाण मिलियो, चए साईं मुला मुकीम जेको मोटर साइकिल हलाईंदो हाणे उहो जहाज़ थो हलाए। ही जेको ज़िलज़िलो आयो 8-10 दफ़ा, छाजी चेकअप, छा मास्क, छा जूं वर्दियूं, बसि इहो पटको पातो पियो आहे, चादर वेड़ी पई आहे, जहाज़ ईअं पिया हलाइनि जीअं तव्हां मोटर साइकिल पायलट थियनि को कमाल आहे। असांजा मौलवी पायलट थी विया आहिनि, सभई जहाज़ हलाईंदा आहिनि, हरू भरू किरोड़ रुपया ख़र्च करे पायलट। ऐं हाणे मौलवियुनि जी हुकूमत ईंदव इंशाअल्लाह। सुठो थिए त पुट हाफ़िज़ आलिम बनायो इंशाअल्लाह। ई हाणे ही सूबेदार, मुख़्तियारकार, SP DC सभु आलिम थी। कल्ह मां तक़रीर ॿुधमि अमीर ख़ान मुत्तकी जेको वज़ीर ख़ारिजा आहे अफ़गानिस्तान जो, चई को माउ जो पुटु असांखे हिकिड़ो बि शराबी अफ़गानिस्तान में ॾेखारे, को माउ जो पुटु असांजी चेल जो हिकिड़ो बि शराबी, को शराब जो कतरो असांखे ॾेखारे, को माउ जो पुटु हिकिड़ो बि असांखे अफ़गानिस्तान में ज़ानी ॾेखारे, को माउ जो पुटु हिकिड़ो बि अफ़गानिस्तान में असांखे चोर या धाड़ेल ॾेखारे, को माउ जो पुटु हिकिड़ो बि अफ़गानिस्तान में को बदमाश माण्हू जेका ग़रीब सां ज़ुल्म करे ऐं मथे खणी करे शहर में घुमे, हिकिड़ो अहिड़ो बदमाश असांखे ॾेखारियो, असां हुकूमत न कंदासीं। वॾी चैलेंज आहे। असां मौलवियुनि जी तारीफ़ कोन था कयूं, मथां सम्झो असां रब जे निज़ाम जी तारीफ़ था कयूं। रब जे निज़ाम में एॾी बरकत, त हुतां असांजे औलाद खे जेका दौलत मिलंदी उहा पुट ई खसींदनि। आया बंगला भी पुट खसींदा, ज़मीनूं प्लाट दुकान पुट कब्ज़ो कंदा, खीसे में पैसा हूंदा, चेक हूंदा, पुट छिके करे ॿाहिरि कढंदा। पर अॼु असांजे हिन मदरसे मां असांजे बच्चनि खे जेका दौलत मिली आहे उहा क़ुरान वारी दौलत मिली आहे। ऐं इहा एॾी अज़ीम दौलत आहे जो का माउ जे लाल खे ताक़त ई न आहे जो असांजे बच्चे खां केरु इहा दौलत खसे सघे। पन्ने में हूंदा तॾहिं बि क़ुरान सीने में, हैदराबाद कराची विया तॾहिं बि क़ुरान सीने में, ज़िंदा तॾहिं बि क़ुरान सीने में। पर मुंहिंजे नबी फरमायो इज़ा मात, जंहिं वक़्तु इहो क़ुरान पढ़ण वारो मरी थो वञे, कांदी हिन खे क़ब्र में पूरे मोटी था अचनि, क़ुरान क़ब्र में बि गॾु अथसि। हिन जे सीने मां ॿाहिरि थो निकिरे, पोइ हिन जो ॾाढो बीही थो रहे, छो त उहो मुनकर नकीर फ़रिश्ता, उन्हनि जी सूरत ख़तरनाक, जीअं उन्हनि खे ॾिसे न। वही तो जैसे मन अंत तू कह रहा, कुरान तो जैसा न सदीक कमा तुझो दोस्त हाँ यार मां तो तोखे सुञाणा ई कोन थो। कुरान तो चेस तुझो डोन आहे, दुनिया में मुंहिंजी सूरत बि हाणे मुंहिंजी सूरत बि आहे। अलाए कहिड़ी सूरत, आलम बरज़ख माना छपियल जहान। तो दुनिया में मुंहिंजो साथ ॾिनो, हाणे क़यामत ताईं जन्नत में पहुचण ताईं मां क़ुरान तुंहिंजो साथी। कब्र में भी इहो क़ुरान हूंदव, महशर जे मैदान में भी इहो क़ुरान असां सां गॾु हूंदो। रब फरमाईंदुसि इक़रा वर तक क़ुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ। वरतिल कमा कुंत तुरतिल फि दुनिया,
जिया दुनिया में तो उस्ताद के ठाए ठाए कुरान मजीद पढ़ी ॿुधायो, रमज़ान में मुसल्ले ते जमात के तो पढ़ी ॿुधायो। अॼु मां रब जे साम्हूं कुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ, जिते कुरान मजीद जी आख़िरी सूरत कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। उते तुंहिंजी जाइ थे जन्नतुल फिरदौस, जिते नबी ऐं रसूल रहंदा। उते जो पहुचंदो त पोइ इहो रब खे चवंदो, या अल्लाह मां अकेलो त कोन हुउसि। उस्ताद जी बि महिनत हुई, मोहतिन साहब जी बि महिनत हुई, पाड़े वारनि जी बि महिनत हुई। का मानी ॾिनी, का लटा कपिड़ा ॾिना, का पटको ॾिनो, का टोपी ॾिनी, का जुती ॾिनी, का पाणी पियारियो, का 5 रुपया ख़र्ची जा ॾिना। या अल्लाह मां अकेलो जन्नत में न वेंदुसि। हदीस में अचे थो, पोइ इन क़ुरान जे सदके जन बि क़ुरान मजीद जे तालीम में ख़िदमत कई, सभिनी खे पाण सां गॾु। हाफ़िज़ सिर्फ़ 10 माण्हुनि खे जन्नत में न वठी ईंदो, बल्कि लातादाद जन बि हिन जी ख़िदमत कई, सभिनी खे पाण सां गॾु। आलिम सिर्फ़ 70 माण्हुनि खे न, बल्कि लातादाद। इंशाअल्लाह कुरान मजीद जे इन तालीम जी ख़िदमत जे करे असां बि हिननि सां गॾु हूंदासीं। इन्ना अशराफ उम्मती हमलतुल कुरान, मुंहिंजे नबी फरमायो काइनात में सभ खां वधीक इज़त वारा, सभ खां वधीक मान ऐं मर्तबे वारा हमलतुल कुरान, जेके कुरान सीने में खयूं पिया। इन्नल मलाइकत तज़उ अजनियतहा रिज़ल लितालिबिल इल्म, मुंहिंजे नबी फरमायो जॾहिं कुरान पढ़ण वारो तालिब ज़मीन ते हलंदो आहे त फ़रिश्ता हिन जे पेरनि जे हेठों प्रविशे। वॾेरे जो पुटु, ऑफिसर जो पुटु, ज़मींदार जो पुटु स्कूल पियो वञे चुंचीअ ते, को मोटरसाइकिल ते, को रक्शे ते, को कार ते, को पेजारे ते, को V8 ते, को वीगो ते, पर ही कुरान पढ़ण वारो तालिब पंधु पियो अचे, पेर उघाड़ा, हिकिड़ो पाचो मथे, ॿियो पाचो हेठि, सादड़ो ग़रीब, पर जंहिं महिल कुरान पढ़ण जे लाइ अचे थो, नबी साईं फरमाया फ़रिश्ता हिन जे पेरनि जे हेठों पर पिया विझनि। हाणे तव्हां ॿुधायो हिननि सां केरु मुक़ाबिलो कंदो? अॼु वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे क़ुरान अंग्रेज़ी पढ़णु ज़रूरत है, छा ज़रूरत है? डॉक्टरनि जी बि ज़रूरत है, इंजीनियरिंग, पर मक़सदु क़ुरान जी आहे। जीअं तव्हां बंगलो ठारायो किरोड़ जो, बाथरूम ज़रूरत है, मक़सदु बंगलो आहे, जिथे रहूं था, खाऊं पीऊं था, सुम्हूं था, मक़सदु बंगलो आहे, बाथरूम ज़रूरत है। अंग्रेज़ी तालीम जी कुरान मजीद जे तालीम जे मुक़ाबले में एतिरी हैसियत जेतिरी बंगले में बाथरूम जी हैसियत। अॼु मुस्लमान चए थो बसि हुजे ई बाथरूम, सुम्हां बि बाथरूम में, खावां बि बाथरूम, बंगलो त हुजे ई न, माना हुजे ई बसि अंग्रेज़ी तालीम, कुरान जी तालीम त हुजे ई। पुट त खसे आहे पर न्याणी बि खसे, पुटनि खे त आलिम हाफ़िज़ नथा बणाइनि, पर हाणे न्याणियुनि खे बि, न्याणियुनि खे बि ओॾाई। मौलाना लुकमान अलीपुरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो त जेका असांजी न्याणी, असांजी अम्मा, असांजी भेण खुशबू लॻाए, पाउडर लॻाए, क्रीम लॻाए, सुर्खी लॻाए, परस कुल्हे में विझी बस में जो वेहंदी त सॼी बस में खुशबू खिंडियल, इहा 15 किलोमीटर 15 साल परे वञी ड्यूटी करे, ॿुधायो इहा पंहिंजी इज़त बचाए सघंदी? या त चओ त नबी सचो न आहे, या त चओ त नबी साईं जी ॻाल्हि सची न आहे। जेकर मञो था त नबी सचो आहे ऐं सचो आहे, नबी साईं जी ॻाल्हि सची आहे, त इहा औरत कॾहिं बि पंहिंजी इज़त बचाए नथी। नबी जो फरमान सचो आहे त इहा औरत खुशबू लॻाए अकेली ॿाहिरि वेंदी 15 किलोमीटर, इहा पंहिंजी इज़त न बचाए, भली बुरकनि में वञे, खुशबू लॻाए निकिती, अकेली इहा इज़त न बचाए। वाइदो कयो त पंहिंजे न्याणियुनि खे क़ुरान जी तालीम मुबारक जे लाइक़ आहिनि, हाफ़िज़, आलिम, उस्ताद, हिन जा वालिदैन, वरी जंहिं जमायत हिननि जी ख़िदमत कई,
इंशाअल्लाह इन कुरान जे सदके सब गॾु जन्नत में वेंदा। अल्लाह से दुआ है अल्लाह असांजे बच्चन न्याणियुनि खे बि इहा दौलत